नाज़रीन, कोरोना वायरस सबब सिंध जा तालीमी इदारा काफ़ी महीननि खां वठी बंदि आहिनि। गुज़िरियल 2-3 महीननि खां वठी तालीमी इदारा बंदि हुजण करे शागिर्दनि खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। अचो त वालिदिन ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त सिंध जे तालीमी इदारनि जे बंदि जे हवाले सां उन्हनि सां छा मौक़िफ़ आहे। असली ॻाल्हि आहे त कोरोना सबबु ही जेको असांजो आम तौर ते कारोबार तालीम इहे सभु तबाह थी विया आहिनि, पर ख़ासि तौर ते तालीम जेका तमामु घणी मुतासिर थी वई आहे। उन में ॾिसो त असां चओ था त अहिड़े तरीक़े सां हुकूमत खे गुज़ारिश आहे त हू के SOP जे तरीक़े सां क्लास हलाया वञनि। जीअं माना अॼु 1 या 2 क्लास हलायो वियो त उन खां पोइ वरी ॿिए ॾींहं ते वरी ॿिया क्लास हलाया वञनि, जीअं तालीम खे कुझु हथी मिली वञे। सही तालीम जेका आहे तव्हां कहिड़ी सलाह ॾींदव हुकूमत खे, कहिड़ी सजेशन ॾींदव तव्हां? असां गवर्नमेंट खे असां अपील कंदासीं त बाबा अहिड़ो को तरीक़ो अख़्तियार कयो वञे जीअं असांजे तालीम जेको असां मुतासिर न थिए ऐं उनखे अहिड़े तरीक़े सां हलायो वञे जीअं हितां जा ॿार असांजा जेके सफ़ा हेॾे होॾे तालीम खां मुतासिर थी विया आहिनि, इहा तालीम पिराए सघनि। अच्छा, ताज़ो साईं इहो नोटिफिकेशन कढियो वियो आहे त ग़ैर मुयना मुदत ताईं जेको आहे स्कूल बंदि रहंदा जेसीं ताईं ही थी न वञे, कोरोना वायरस ख़तमु न थी वञे। उन मुताबिक़ तव्हांजो छा चवणु आहे? ईअं जेकॾहिं गैर टाइम ते जेकॾहिं असांखे बंदि रहंदा त असांजी सिंध जी या असांजी तालीम, असांजा ॿार न सुधरी सघंदा, असांजा तालीम सफ़ा तबाह थी वेंदी। गवर्नमेंट खां असां इहा अपील था कयूं त असांजो ॿारनि जी तालीम खे कुझु अहिड़ो को तरीक़ो अख़्तियार कयो वञे जीअं तालीम असांजे ॿारनि जी तालीम कुझु सुधरी सघे ऐं कराए सघे। असांजा कोरोना वायरस के 3-4 महीना कोरोना वायरस करे स्कूल बंदि कयो, तालीमी निज़ाम तबाह थियो पियो आहे, ॿार घर वेठा आहिनि। सो महिरबानी करे गवर्नमेंट खे अर्ज़ु आहे त ॿियो सभु सिस्टम सही पियो हले, तालीम जे बारे में गवर्नमेंट खे कुझु लाइ वीचार करणु घुरिजे। ॿारनि जे लाइ तालीम जो सोचणु खपे, स्कूल खोलिया वञनि त ॿारनि जो फ्यूचर को मुस्तक़बिल को सही हले। जेका लॉकडाउन जे करे कारोबार काफ़ी बंदि आहे, आहिस्ते आहिस्ते कारोबार खुली वियो आहे। सो महिरबानी करे गवर्नमेंट सिंध खे, इमरान ख़ान खे, सिंध जे गवर्नर वज़ीर आला खे गुज़ारिश आहे स्कूल जे बारे में लाइ अमल कयो वञे। अच्छा, तव्हां कहिड़ी सलाह ॾींदव हुकुमरान खे? हुकुमरान खे इहे कंदासीं 3 महीना थिया, महिरबानी करे स्कूल खुलियो, ॿारनि जे लाइ कुझु मुस्तक़बिल सोचे हुननि जो तालीमी निज़ाम सही। ॿारनि खे इहा ख़बर बि न आहे त 3-4 महीने जे करे ॿारनि खे इहा ख़बर न आहे त कलम किताब आहे का शइ जो न आहे। ॿारनि खे इहा शइ माना ॿार जे सिस्टम जे हिसाब सां ॿारनि खे हर शइ जी नॉलेज ख़तमु थी वई आहे। अच्छा, तव्हां छा चवणु चाहींदो हाणे? असां महिरबानी करे गवर्नमेंट खे इहा गुज़ारिश कंदासीं त ॿारनि जे लाइ को मुस्तक़बिल सोचे वञे, ॿारनि जे लाइ को निज़ाम सही आहे। असांजे सिंध जो तालीमी निज़ाम अॻु में तबाह थियल आहे, बहितर ख़राब थी वियो आहे। अच्छा, तव्हांजो मुतालबो आहे त जल्द तालीमी इदारा खोलिया वञे। महिरबानी गुज़ारिश आहे इमरान ख़ान खे, वज़ीर आला खे, ऐं सिंध जे गवर्नर खे गुज़ारिश आहे त ॿारनि जे लाइ सोचियो वञे, मुस्तक़बिल तालीमी निज़ाम खे बहाल कयो वञे। ऐं महिरबानी करे 3 महीना थिया आहिनि, सो स्कूल निज़ाम बहाल कयो वञे जो ॿारनि जो फ्यूचर जो मुस्तक़बिल सही हले। असां परेशान थिया आहियूं, असां घर में वेठा आहियूं। अच्छा, घणा ॾींहं थिया आहिनि स्कूल बंदि आहे तव्हांजो? 2 महीना थिया आहिनि। अच्छा, तव्हांजो स्कूल खुलंदो, तव्हां स्कूल वेंदव? हा, असां वेंदासीं। अच्छा, हाणे छा था कयो? हाणे असां घुमूं था। अच्छा, स्कूल वेंदव पोइ? हाँ, वेंदासीं। क्या कहना है? अंकल, हम लोगों की तालीम तबाह हो गई है। जब से स्कूल बंद है तो हम घरों में बैठे हुए हैं और इसीलिए हमारी तालीम तबाह रही है। हम गवर्नमेंट से गुजारिश करते हैं कि हमारे स्कूल खोलें और हम पढ़ाई शुरू करें। कितने दिनों से आप स्कूल नहीं गए? हमें 3 महीने हो गए, कम से कम 3 या 4 महीने हो चुके हैं। अच्छा, अभी क्या मुतालबा है आपका? कोई कहता है स्कूल अगले महीने खुलेंगे, कोई कहता है कभी खुलेंगे, कोई कहता है अभी पता नहीं कब खुलेंगे। हम तो तुम्हारा क्या कहना है अभी? मेरा कहना है कि स्कूल खुल जाए जल्दी, ताकि हम हमारी तालीम ज़ाया ना और हम तालीम पढ़ें। अच्छा, आप किस क्लास में पढ़ते हैं? हम 5 क्लास में पढ़ते हैं। अच्छा, अभी 3 महीनों से आपके स्कूल नहीं खुले हुए? तो फिर आप क्या कहना है आपका? मेरा कहना है कि स्कूल खोले जाए और उनमें बच्चे पूरे पाकिस्तान के वो सब स्कूल जाएं, पढ़ें लिखें, अफसर वगैरह बने। इसलिए हम गवर्नमेंट से गुजारिश करते हैं कि स्कूल खोलें। वालिदैन ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त गुज़िरियल 3 महीननि खां वठी स्कूल बंदि आहिनि, जंहिंसां असां सख़्तु परेशान थी विया आहियूं।
तालीम मुतासिर थी रही है। वालदेन जो इहो चवणो हुयो त कोरोना वायरस सबबि सिंध जे मुख़्तलिफ़ स्कूल जिते पूरी सिंध जा स्कूल बंदि आहिनि उते असां इहो हुकूमत खां मुतालबो था कयूं त SOP तहत हिकु स्कूल जे हिकु क्लास खां 2 क्लासनि ताईं डेली वेजिस जे हिसाब सां 2 क्लास हलाया वञनि त उहो SOP जे हिसाब सां उन्हनि खे विहारे करे हिकिड़े 2 ॾींहंनि में 2 क्लास थींदा, वरी 2 ॾींहंनि में ॿिया क्लास थींदा, जंहिंसां कोरोना वायरस में बि माण्हू परेशानी खां बची सघंदो ऐं SOP तहत बि अमल करे सघंदो। हिननि जो इहो चवणु आहे त जल्द खां जल्द तालीमी इदारा खोले ऐं उन्हनि ते पंहिंजा SOP तहत जेके क़ाइदा कानून हुकूमत जोड़े उन तहत क्लास हलाया वञनि जीअं सिंध जी तालीम मुतासिर न थिए। अली बख्श चांग, सोच TV, फैज़गंज। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.